नाज़रीन, शहदादपुर में इंडस कांग्रेस पारां तेल ऐं गैस कंपनियन खिलाफ़ एहतजाजी तहरीक शुरू कई वई आहे। उन हवाले सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। इंतजामिया जी ज़्यादतियुनि जे खिलाफ़ इंडस कांग्रेस तरफ़ां पहिरीं मार्च ते जेको धरणो हणियो थो वञे, इन सिलसिले में असीं इन्हनि खां पुछंदासीं इन्हनि जो छा चवणु आहे। उन में असांजा सिधा मुतालबा आहिनि त मक़ामी माण्हू उते भर्ती कया वञनि, गैर मक़ामी कढिया वञनि। सिंध जा माली वसीला जेके बि आहिनि सिंध धरती उनजा वारिस आहिनि। असां वरी बि हितां हिन फोरम खां मुतालबो था कयूं त कंहिं बि सूरत में जेकॾहिं धारिया न कढिया विया त इहे धरना हितां पहिरीं मार्च खां जेको शुरू थिए थो सिलसिलो, त मुमकिन आहे इहो सिलसिलो सॼी सिंध में वधी वेंदो। ॿी ॻाल्हि आउं दोस्तनि खे हिकिड़ो ॿुधाईंदो वञा त पहिरीं मार्च जी जेका स्ट्रेटेजी असां ठाही आहे, असां वेंदासीं मुतालबनि जी मञता ताईं। जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी रंडक विधी वई त यकीनन उते मज़ामत असां कंदासीं। जेको धरणो लॻण वञी रहियो आहे, पहिरीं तारीख़ ते PPL जेको धारिया माण्हू हिते रखिया आहिनि कैंप में, उन्हनि खे रोज़गार ॾिए पई। मक़ामी माण्हुनि खे छो नथो रोज़गार ॾिनो वञे? असां चवंदासीं धारियुनि माण्हुनि खे कढी ते मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे त उन में जेका बेचैनी आहे, बेरोज़गारी जी ख़ुदकशियूं वग़ैरह कनि पिया, को रोज़गार कोन्हे को, ॿाहिरियां माण्हू अची हिते कारोबार रोज़गार कनि पिया, छो नथो मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे? पंहिंजो धरणो लॻण वञे पियो टंडवाल रोड ते गंबट फील्ड जे साम्हूं, उन बिल्कुलु असां शिरकत कंदासीं, भरपूर नमूने सां शिरकत कंदासीं। ऐं जेके ज़मींदार बिरादरी जेके आहिनि असांजा जिन जूं ज़मीनूं PPL में आहिनि, उहे बि उन्हनि खे बि असां इन प्लेटफॉर्म ते असां रिक्वेस्ट कंदासीं त उहो बि असां गॾिजी वञनि ऐं बाक़ाइदा जेको आहे न असांजा हिन इंतिज़ामिया आहिनि, माफ़िया जेका PPL माफ़िया आहे, इन्हनि खे जेका आहे वाइफो कयूं ऐं पंहिंजा जेका हक़ आहिनि असां उहे वठी। जीअं त सिंध कुदरती वसीलनि सां मालामाल आहे ऐं बिलख़ुसूस ज़िलो सांघड़ आयल ऐं तेल जे हवाले सां हिकु वॾी प्रोडक्शन ॾिए थो, पर अफ़सोस ऐं अलमियो इहो आहे त हितां जा मक़ामी नौजवान मक़ामी माण्हू बेरोज़गार आहिनि। असांजो इहो मुतालबो आहे त धारियनि खे कढी पंहिंजनि खे आबाद कयो वञे, पंहिंजनि जी मालिकी कई वञे। जे ईअं न कयो वियो त ॿिए सूरत में असां तमामु सिंध में सख़्तु एहतजाज कंदासीं। जेको आहे पहिरीं मार्च ते धरणो हणण वारा आहियूं ऐं आउं तमामु पंहिंजे दोस्तनि खे जेका शहदादपुर ज़िले सांगड़ खां तालुक़ु रखनि था त हिन धरणे में जेको आहे भरपूर शिरकत कनि ऐं जेको आहे पंहिंजो हक़नि जी हासिलात ताईं जेको आहे असां धरणो हणंदासीं। महिरबानी। मार्च जो जेको PPL जे ख़िलाफ़ धरणो हणण वञी रहिया आहिनि, असां उनजी मुकमल हिमायत कयूं था ऐं उनजी भरपूर शिरकत कंदासूं। ऐं असांजी इहा जेका आहे इल्तिजा आहे त मक़ामी माण्हुनि खे रखियो वञे ऐं उन्हनि खे बेरोज़गार न कयो वञे, उन्हनि खे वधि खां वधि रोज़गार ॾिनो वञे। कैमरामैन अल्लाह सां गॾु मेंडेसन पावर मेरान TV